बचायो मुंहिंजी ॿोली, बचायो पंहिंजी ॿोली, मिली करे बचायो मुंहिंजी ॿोली, बचायो पंहिंजी ॿोली, बचायो मुंहिंजी ॿोली, बचायो पंहिंजी ॿोली। ओ बेली ओ सिंधी, ओ बेली ओ सिंधी, ओ सिंधी। दुनिया अंदरि जिन क़ौमुनि पंहिंजी ॿोलीअ जी बका लाइ पाण पतोड़ियो आहे, उन्हनि क़ौमुनि जी तरक़ी अणटर थिए थी। 5000 साल खां वधीक तारीख़ी हैसियत रखंदड़ सिंधी ॿोली खे अञा ताईं मुल्क जे हुक्मराननि तरक़ी वठाइण त परे, पर सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो बि न ॾियारियो आहे। सिंध हुकूमत जी जेका आहे उहा कमज़ोरी आहे, छो त कानून जॾहिं पास थियल आहे 1972 में, 1994 में ठाराह पास थियल आहे त सिंध अंदरि पंहिंजो जेका सिंधी ॿोली आहे उहा सरकारी ऐं दफ़्तरी ॿोली हूंदी, त पोइ उन ते अमल नथो थिए। असल में अमल कराइण वारो त ज़ाहिर आहे हुकूमत ई आहे न, तंहिं करे ही पीपुल्स पार्टी जी जेका आहे उहा नाकामी आहे, त उहो पंहिंजे ठाहियल कानून, पंहिंजे ठाहियल करारदाद ते अमल नथी कराए सघे। ही जेको अॼु एहतजाज आहे हैदराबाद में कोन्हे, कराची में, इस्लामाबाद में, सखर में, मिठी में, घोटकी में, मीरपुर ख़ास में, कंबर में, जोही में ऐं नौशरो फिरोज़ में, टंडे मोहम्मद खान में ऐं तमामु घणनि ॿियनि शहरनि में एहतजाज थिए पियो। असांजी हिन एहतजाज जो नुक़्तो इहो आहे त हिकिड़े तरफ़ त असां जेको कराची में ही डाओ में वाक़ियो थियो उनखे कंडेम कयूं था, पर असुल ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा त वाक़िया थींदा रहनि था। इहो को न पहिरियों वाक़ियो आहे न आख़िरी वाक़ियो आहे। असांजो असुल मुतालबो सिंध हुकूमत खां आहे ऐं सिंध असेंबली खां आहे त पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 251 सब क्लास 3 तहत सिंध असेंबलीअ जेको 72 में बिल पास कयो ऐं 94 में जेको वरी सिंध असेंबलीअ उनजी तजदीद कई ऐं उनखे पास कयो, उन मुताबिक़ आख़िर छो नथी सिंधी ॿोली खे राइज कयो वञे पंहिंजे सूबे में दफ़्तरी ॿोली वांगुरु तौरु। जेकॾहिं सिंधी ॿोली खे दफ़्तरी ॿोली तौरु इस्कूलनि में, इस्पतालुनि में, ऑफिसुनि में, समूरनि इदारनि में राइज कबो त पोइ कंहिंखे बि मजाल न थींदी त उहो इन क़िस्म जो नोटिस कढी सघे या एतिराज़ करे सघे। इन करे असांजे अॼोके समूरे एहतजाज जो नुक़्तो इहो आहे त असांजी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे, हिन वतन जी ॿोली आहे ऐं हे वतन हिन सिंधी ॿोली जो वतन आहे। इन करे सिंधी ॿोली जी जेका दफ़्तरी हैसियत आहे ऐं सरकारी ॿोली हैसियत आहे, आइन मुताबिक़ ऐं कानून मुताबिक़ उहो हिनखे दर्जो मिलियल आहे, उन ते अमल नथो थिए। समाज में इन क़िस्म जा रवैया मौजूदु आहिनि ऐं इन जो ज़िम्मेवार कंहिं बि फ़र्द खे नथो सम्झां, हुकूमत खे सम्झां थो। 1972 में हिकिड़ो कानून वाज़े तौर ते पास कयो ऐं हिन ई पार्टीअ जे हुकूमत पास कयो, उनखे इम्प्लीमेंट करण जी ॻाल्हि आहे। तव्हां ॾिसो कराची जे तालीमी इदारनि में सिंधी नथा पढ़ाइनि, सिंधी खे नेकाली ॾिनी अथनि गुज़िरियल 20-30 सालनि खां। उन्हनि खे जेकॾहिं तालीमी इदारनि में ॿारनि खे तव्हां सिंधी पढ़ाईंदो, हिकिड़ो नंढड़ो ॿारु जेको घर में भले उर्दू ॻाल्हाए, सराइकी ॻाल्हाए, बिरोही ॻाल्हाए, असांजे समाज में माण्हू घरनि में ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि, पर जॾहिं ॿाहिरि निकिरनि था त उन्हनि जी हिकिड़ी अलामत, हिकिड़ी सुञाणप आहे, उहा सिंधी आहे। त इहो हिकिड़ो त तालीमी इदारनि में थियणु खपे। हिन डॉक्टर जी मजाल न थिए आहे, जेकॾहिं गीसियूं करे माफ़ी वरिती आहे छो त हुनखे ख़बर पइजी वई त सिंध जा माण्हू पंहिंजी ॿोलीअ ते हर्फ़ अचणु न ॾींदा, कंहिं बि सूरत में कंप्रोमाइज़ न कंदा ऐं इन मामले ते सॼी सिंध हिकु आवाज़ थी जॾहिं बीठी, ख़ासि तौरु सिंधी मीडिया उन ते वॾो स्टैंड वरितो। जीअं इन खां अॻु में सिंध टीवी नेटवर्क ऐं ॿियनि जेको आहे सिंध जी सक़ाफ़त जे मामले ते बि स्टैंड वरितो, ईअं ई ॿोलीअ ते जॾहिं स्टैंड वरितो त उहो झुकी वियो। पर ॻाल्हि हिकिड़े फ़र्द जी न आहे, अहिड़ा वाक़िया थींदा रहनि था, अॻिते बि थी सघनि था। हुकूमत जो कमु आहे त वाज़े तौर ते जेको कानून मौजूदु आहे उनखे इम्प्लीमेंट कराए। 4.5 करोड़ सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू मौजूदु आहिनि। उन्हनि जी जेका मसनूआत ख़रीद कनि था उन मसनूआत ते उर्दू में लिखियो वञे थो, अंग्रेज़ीअ में लिखियो वञे थो, पर सिंधीअ में नथो लिखियो वञे। जॾहिं सिंधीअ में नथो लिखियो वञे त माना इन जो मक़सदु इहो आहे त कस्टमर जेको आहे सिंधी, उन कस्टमर खे इग्नोर कयो वञे थो। तव्हांजे यूनिवर्सिटियुनि, कॉलेजनि, अदालतुनि, बैंकुनि मां सिंधी ॿोलीअ खे ख़ारिज कयो वियो आहे। तव्हांजे अख़बारुनि मां ख़ारिज कयो वियो आहे बहैसियत हिकु सिंधी ॿोली जे जेको उनखे दर्जो मिलणु खपे, जेका उनखे हैसियत मिलणु खपे, उहा न पई मिले। त इन करे इहो को हादसो न आहे जंहिंखे चइजे त हिकिड़े डॉक्टर जे करे ई सभु कुझु थियो आहे, पर इहो पाण खे इनखे ईअं सम्झणु खपे त 70 सालनि खां वठी जीअं ई पाकिस्तान ठहियो आहे, सिंधी ॿोलीअ खे भित सां लॻायो वियो आहे। उनजो ई नतीजो आहे त सिंधी ॿोली हाणे तव्हांखे किथे कान थी मिले। हाणे त नवां बैच शुरू थी विया आहिनि, त चाइनीज़ ॿोली अचे पई, अंग्रेज़ी ॿोली अचे पई, जॾहिं त दुनिया जा समूरा ॿोलियुनि जा माहिर चवनि था त बाबा
तव्हां ॿार खे पंहिंजी मादरी ज़बान में पढ़ाईंदो त उहो चङे नमूने सां पढ़ी वेंदो। सिंध असेंबली मां बिल मंज़ूर थियण बावजूदि पीपल्स पार्टी समेत कंहिं बि सरकारी जमायत या हुक्मरान धुर उन ते अमल दरामद बि कराए न सघी आहे। इहे जेके सिंध दुश्मन कुवतूं आहिनि उहे वक़्त सां गॾु इन क़िस्म जूं हरकतूं कंदियूं रहनि थियूं ऐं इंसान जे जेको इंतिहाई जज़्बाती मामिलो हूंदो आहे उहा उनजी माउ जी ॿोली हूंदी आहे ऐं उन माउ जी ॿोली ते जेकॾहिं कंहिं क़िस्म जी का बि आङुर खजे थी त उनजो हिकिड़ो फितरी तौर ते रिएक्शन हूंदो आहे। त हीअ मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े शर्म जी ॻाल्हि आहे त असांजो मुल्क में ऐं असांजी सिंध में ख़ासि तौर ते असांजी पंहिंजी पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदे बि असांजी सिंधी ॿोली अञा ताईं असांजी दफ़्तरी ॿोली थी न सघी आहे। त मुंहिंजे ख़्याल में इन ते कानून साज़ी बि थियल आहे, इन ते कानून बि आहे, उन ते कानून ते अमल कोन पियो थिए। हिकिड़ो त इन ते फौरी तौर ते स्कूलनि में इहा ॿोली जेका आहे सा राज थियणु खपे ऐं असांजे दफ़्तरनि में इहा ॿोली जेका आहे सा उहा राज थियणु खपे ऐं हिकिड़ो असांजी ॿोली असांजो हक़ु आहे, बुनियादी हक़ु आहे। त इन ते कंहिं क़िस्म जो कंप्रोमाइज़ जेको आहे सो सिंधी माण्हू कोन कंदो ऐं सिंधी ॿोली सां का बि चथर थी, सिंधी ॿोली सां को बि मज़ाक़ थियो, सिंधी ॿोली जे हवाले सां कंहिं बि हवाले सां जेकॾहिं कंहिं बंदिश विधी वई त उनजो रिएक्शन जेको सो शदीद थींदो। हिकिड़ी मासूम क़ौम जेका पंहिंजी तारीख़ी तहज़ीबी तौर ते हज़ारनि सालनि खां वठी पाण खे सर्वाइव कंदी थी अचे, उहे जेके वोट ॾेई पंहिंजनि माण्हुनि खे इन ख़्याल खां असेंबलियुनि में मोकिलनि था त सुभाणे हू सिंधी क़ौम जी इन सिंधी अवाम जे ॾुतिड़ियल हुजण जी का दाह कंदा, को उन जो बदावो कंदा, न उहो बि कोन थो थिए। उहे समझौता कयो वेठा आहिनि, पंहिंजूं सेनेटूं ठाहिनि था, पंहिंजा असेंबलियूं ठाहिनि था। अवाम खे छा आहे, अवाम जे लाइ रुॻो चवनि बाबा वोट वठूं था, पैसा ॾियूं था। त सिंधी क़ौम जो बेड़ो ॿोड़ियो आहे असांजे असेंबली मेंबर। उन जे करे मां इहो चवंदुसि त असांजी अवाम खे महिरबानी करे यार वोट न ॾियो, कंहिंखे बि न ॾियो वोट, घर में वेठा हुजो। हीअ तसब पसंदि जेके आहिनि इहे पंहिंजे प्रोग्राम तहत असांखे तबाह करणु था चाहिनि। तो अलाह ख़ैर करे असेंबली मेंबरनि ते ॾोह आहे सॼो। हीउ कमु उन्हनि माण्हुनि जो आहे जेके पाकिस्तान ठहण खां वठी हिकिड़ो सोचल सम्झल साज़िश तहत सिंध में मोकिलिया विया, जिन जी साज़िश इहा आई त सिंध धरती ऐं सिंधी ॿोली ऐं क़ौम खे ख़तमु करे ऐं हिन खे ॿियो को नालो ॾिजे, कोई ॿिए मुल्क जो नालो ॾिजे। उन्हनि जी हिकिड़ी सोचल सम्झल साज़िश तहत ही नारा हणाया विया आहिनि। सभु ॼाणूं था त इहो नारो कंहिंजो आहे, पर हिननि ॼाणे बुझी हिकिड़ी साज़िश करे असां सिंधी ॿोली खे कमज़ोर करण लाइ क़ौमी ॿोली हिनमहिल ताईं उनखे नथा मञनि। सिंधी सही हरकत कई वई आहे, सिंधी ॿोली जी तौहीन कई वई आहे, सिंधी क़ौम जी, सिंधी सकाफ़त जी, जेका असांजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। लिहाज़ा असां सभु जेकॾहिं गॾु थिया आहियूं त कंहिं न कंहिं इशू ते गॾु थिया आहियूं, ईअं कोन थिया आहियूं। असांजो मुतालबो ॿियो कोई कोन्हे, असांजो मुतालबो इहो आहे त असांजी सिंधी ॿोली आहे उनखे क़ाइमु रखियो वञे ऐं उहो हुकूमत जो कमु आहे। असांजो कमु आहे एहतिजाज करणु, असांजो कमु आहे पंहिंजी सकाफ़त जे लाइ विढ़णु, जंग करणु। उहा असां कयूं पिया ऐं कंदा रहंदासीं। जन सिंध ने हिननि खे हिते धरती ॾिनी, हिननि खे नान ॾिनो, इज़त ॾिनी, उन वक़्त खां वठी असां सां विढ़ंदा अचनि था पिया ऐं हो ईअं था सम्झनि उनजी भुल आहे इहा त को हो फ़ातिह आहिनि ऐं इहो हिकिड़ो चंद क्लास आहे। कॾहिं असांजी ॿोली सां नफ़रत आहे, कॾहिं असांजे कल्चर सां नफ़रत आहे, कॾहिं त इहो था डिमांड कनि त असांखे सूबो करार जेको अलॻि करे ॾिनो वञे। सो अहिड़े क़िस्म जूं हरकतूं जूं हलंदियूं अचनि थियूं। असां हिन वक़्तु इहो था चऊं त जॾहिं भई हिकिड़ी सिंध धरती पंहिंजे वजूद में हिकिड़ो मुकमिल तौर ते तारीख़ी मुल्क आहे, उन मुल्क जी हैसियत तॾहिं थिए थी जॾहिं उनजो कल्चर आहे, कल्चर जो ॿोली हिकु अहम जुज़ो आहे ऐं उन अहम जुज़े सां जॾहिं का बि क़ौम, का बि धारी क़ौम हरकत करण जी कोशिशि कंदी, उनखे पोइते करण जी कोशिशि कंदी त हीअ सिंधी क़ौम कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी हरकत बर्दाश्त न कंदी। असांखे कंहिं बि लैंग्वेज सां तासुब न आहे, पर असां हिते सिर्फ़ु इन करे गॾु थिया आहियूं त जीअं असांखे पंहिंजी लैंग्वेज, असांजी मादरी ॿोली खे ऑफिशियल लैंग्वेज जो दर्जो ॾिनो वञे। इहो असांजो हक़ु आहे। हीअ सिंध धरती आहे, हिन जी ॿोली जेका हक़ीक़ी आहे उहा सिंधी आहे। अगरि हिते सिंधी न हलंदी त किथे हलंदी? पूरे दुनिया में हिकिड़ी सिंध ई त आहे। इंडिया जेको मतिलबु जिथे सिंधियुनि जो को ख़ासि प्रोविंस या स्टेट बि न आहे, उते बि सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे, त पोइ सिंध में छो न? सॼी सिंध जी जेकी सूरत हाल आहे, सिंधी जा जेके बि प्राइवेट स्कूल आहिनि उते सिंधी ॿोली खे जेको आहे सो अहमियत नथी ॾिनी वञे, सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे। कंहिं नेशनल बैंक में, हबी बैंक, जेके बैंकूं आहिनि उते सिंधी दरख़्वास्त लिखी जेकॾहिं को अकाउंट खोलाए त उहो अकाउंट नथो खोलियो वञे। ही ॿोलियुनि जे लाइ, ही क़ौम जे लाइ वॾो माना सान्यो आहे, ही को सान्य खां घटि न आहे।
असीं सम्झूं था सिंध जा जेके बाशऊर माण्हू आहिनि क़ौमी कारकुन आहिनि सिंध जा अदीब ऐं दानश्वर अॼु सरापा एहतिजाज आहिनि हीअ हिकिड़े क़िस्म जी जेको आहे सो धरतीअ जे लाइ वॾी जेको आहे सो तमामु ख़राबु ॻाल्हि आहे ऐं असीं हिन ते चुप करे ख़ामोश थी न वेंदासीं। कराचीअ जे डाओ इस्पताल में हिकु सिंधी डॉक्टरनीअ खे सिंधी ॻाल्हाइण जे ॾोह में शोकास नोटिस जारी करण वारे अमल ख़िलाफ़ हैदराबाद में सिंध जे अदीबनि दानिशवरनि सिविल सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त पार्टियुनि जे अॻवाननि रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो। हैदराबाद प्रेस क्लब आॾो धरणे दौरान सिंध जे नाले वारनि गुलूकारनि बेदल मसरूर, उस्ताद मंज़ूर अली ऐं ॿियनि सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जहिड़नि क़ौमी गीतनि खे ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। रैली में मौजूद सिविल सोसाइटी ऐं सियासी पार्टियुनि जे अॻवाननि जामी चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधी ॿोली ख़िलाफ़ का बि साज़िश अॼु न पर केतिरे ई अरसे खां थींदी रही आहे, पर हिन दफ़े सिंध जे शऊरवंदनि पारां इहो पको पह कयो वियो आहे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण समेत सरकारी ऑफिसुनि तोड़े वॾनि शहरनि में क़ाइमु सरकारी ऐं गैर सरकारी स्कूलनि में सिंधी ॿोली खे पढ़ाइण लाज़मी करार ॾियारण वारे फ़ैसिले ते अमल दरामद कराइण लाइ माठ करे न वेहबो। साज़िश खां वधीक लफ़्ज़ जेको आहे उहो आहे माइंड सेट। हुननि जो माइंड सेट 70-72 साल गुज़रण खां पोइ बि अञा ताईं चेंज न थियो आहे। कॾहिं हुननि सिंधी कल्चर जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, हाणे हू चवंदा त भई सिंधीअ में पेशेंट सां हिकिड़ी डॉक्टरणी खे चवंदा डॉक्टर राबिया खे चवंदा त भई तव्हां पेशेंट सां सिंधीअ में कीअं पिया ॻाल्हायो। हीअ छा आहे यार? सिंधी ॿोली एॾी मिठड़ी ॿोली, एॾी सुठी ॿोली, ऐं असांजो नज़रियो छा आहे? असां नस्ल परस्त न आहियूं। असांजो नज़रियो इहो न आहे त सिंधी ॿोली उत्तम ॿोली आहे सभिनी खां। सभिनी ॿोलियुनि जो एतिराम आहे ख़ुदा जे वास्ते। हिन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध हुकूमत ई न हली आहे, जंहिंजा कानून पास थियल आहिनि सिंध असेंबलीअ मां उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन नथी कराए सघे। असुल में थियण त ईअं खपे त गवर्नमेंट उनजा समूरा इदारा जेके सिंधी ॿोली खे हिते सरकारी ज़ुबान बनाइण जे लाइ ज़िम्मेदार आहिनि उहे पंहिंजे सॼे उन कम में नाकाम विया आहिनि। हिते सरकारी ज़ुबान आहे, इहो लॉ मौजूदु आहे, उन लॉ ते ठीक सां इम्प्लीमेंट थियणु खपे। ऐं सूरत हाल इहा आहे त असांजे इलाही सारनि मतिलबु त इलाही सारा न बल्कि असीं चई सघूं था 99% जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि में सिंधी जेका आहे सा बिल्कुलु थर्ड लैंग्वेज जे तौर ते पढ़ाई वञे थी। फर्स्ट लैंग्वेज इंग्लिश रखी थी वञे, सेकंड उर्दू आहे, थर्ड लैंग्वेज जेका असां सिंधी आहे। नतीजे में उते जेकर को सिंधी पढ़ंदड़ ॿार वञे थो त उन खे उहा ॿोली पढ़णी पवे थी जेका सिंधी थर्ड लैंग्वेज जे तौर ते। ॿोली असांजी 6 रग आहे, उन ते कॾहिं बि सिंध जा माण्हू कंप्रोमाइज़ न कंदा। तव्हां ॾिठो गुज़िरियल हिस्ट्री में तहरीकूं पाणी जो जॾहिं मसइलो थियो, जॾहिं दरिया जो मसइलो थियो सिंध जे, त माण्हू पोइ ॿार बचो ॿुढो नंढो मायूं औरतूं सभु ॿाहिरि निकिरी पिया। हीअ त असांजे साह ते लत था ॾियनि। हे तसुब जी ॻाल्हि नथा कयूं, हे सिंधी मुहाज़िर जो इशू न आहे त भई हिकु मसइलो आहे। हीअ फ़र्ज़ु आहे हुकूमत जो, हिन असेंबली जो फ़र्ज़ु आहे त असांजी जेका ॿोली आहे उहा रिकग्नाइज़्ड ॿोली आहे, सॼे पाकिस्तान जी महबूब तरीन ॿोली आहे। पाकिस्तान में ॿियनि ॿोलियुनि जो एतिरो कोन्हे जेतिरो सिंधी पंहिंजो पाण खे रिकग्नाइज़ कयो आहे। असांजो अदब आहे, असांजी शाइरी आहे, असांजी ॿोली आहे, असांजो निसाब आहे, असांजी ऑफिसुनि में हलंदड़ ॿोली आहे अंग्रेज़नि जे ज़माने खां। तंहिंजे करे हिन सां मश्करी करणु हीअ बंदि कनि ऐं मज़ाक़ करणु बंदि कनि ऐं हीअ पंहिंजे फ़र्ज़ जी पूराई कनि। असांजो त पहिरें ॾींहं खां वठी मुतालबो इहो आहे त सिंधीअ समेत जेके बि मादरी ज़बानूं आहिनि उनखे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। पहिरीं कराची में चाहींदा हुआ कि असां यूनिवर्सिटियुनि में हिते असां माण्हू न अचनि, लेकिन असांजा सिंध जा माण्हू अबोझ ज़रूरु हा पर टैलेंटेड हा ऐं हू पंहिंजे क़ाबिलियत जे बिना ते सरकारी अस्पतालूं ऐं यूनिवर्सिटियुनि में क़दम जमाए ऐं वॾी वॾी पोस्टुनि ते अची विया। त हाणे घणनि खे इहा ॻाल्हि वणे न पई कि पोस्ट ग्रेजुएट्स अस्पतालुनि में अचनि ऐं हिकिड़ी साज़िश तहत अंदरि जी ॻाल्हि ॿाहिरि अची वई ऐं हिन खे असां कंडेम था कयूं ऐं चाहियूं था ऐं उन्हनि खे बि चऊं था कि जहिड़ो न कयो, असांजा माण्हू कॉम्पीट कनि था त उन्हनि खे पंहिंजो भाउ सम्झो। अॻवाननि कराचीअ में सिंधी ॿोली ॻाल्हाइण ते डॉक्टरणी खे ॾिनल शोकास नोटिस जी मुज़म्मत कई ऐं घुर कई वई त तासुब परस्त ऐं ज़हनी मरीज़ डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।